छा अवां कॾहिं सोचियो आहे त 5000 साल पुराणी तहज़ीब पंहिंजा राज़ कीअं लिकाईंदी आहे? उहे राज़ जेके किनारनि ते पियल सिरनि जे विच में दफ़न थियल आहिनि। अव्हां जे साम्हूं पेश कयल ही 4 नायाब तस्वीरूं दुनिया जी अज़ीम आसार क़दीमा जे माहिर सर जॉन मार्शल जे तारीख़ी किताब मोहनजोदड़ो एंड द इंडस वैली सिविलाइज़ेशन मां वरितल आहिनि। ही तस्वीरूं सिर्फ़ पथर ऐं सिरनि जा ढेर न आहिनि, पर उहे 5000 साल खां बि वधीक पुराणी सिंधु तहज़ीब जे उरूज ऐं ज़वाल जी कहाणी बयानु कनि थियूं। सभ खां पहिरियां तस्वीर हिक ई कमरे मां मिलियल इंसानी पिंजरा। इहे दिलि ॾाढ़ींदड़ मंज़र मोहन जे दड़े जे हिकु घर हाउस 20 जे कमरे नंबर 74 जो आहे, जिते हिक जाइ ते केतिरा इंसानी पिंजरा मिलिया। छा ही कंहिं ओचिते हमले जो नतीजो हो, का वबा हुई, या को ॿियो वॾो अलमियो? आसार क़दीमा जा माहिर अॼु बि उन सवाल जो पको जवाबु ॻोल्हे रहिया आहिनि। ही पिंजरा मोहन जे दड़े जे आख़िरी ॾींहंनि जे हिकु ख़ामोश कहाणी ॿुधाइनि था। उन खां पोइ तस्वीर B ऐं C। तस्वीर B में हिकु सहन मां खूह ॾांहुं वेंदड़ ॾाकिड़ियूं ॾेखारियल आहिनि, जॾहिं त तस्वीर C में गंदे पाणी जे नेकारे लाइ ज़मीन दोज़ नालियूं सोकपिट ॾेखारियल आहिनि। ही तस्वीरूं सबूत आहिनि त सिंधु तहज़ीब जा रहवासी शहरसाज़ी ऐं सफ़ाई सुथराई जे निज़ाम में केॾा न महज़ब ऐं अॻियां हुआ। संदन इंजीनियरिंग अॼु जे दौर जे माण्हुनि खे बि हैरान करे थी। उन खां पोइ आख़िरी तस्वीर D, जंहिंमें मिलियल खोपड़ीअ खे A सां निशान लॻायो वियो आहे। हिन मां उन दौर जे माण्हुनि जी तदफ़ीन जे रस्मनि ऐं अक़ीदतनि बाबति कुझु अंदाज़ो लॻाए सघिजे थो, पर अञा बि घणो कुझु तहक़ीक़ तलब आहे। ही तस्वीरूं असांखे दावत फ़िक्र ॾियनि थियूं त असां पंहिंजे अज़ीम विरसे जी क़दुरु करियूं ऐं उनखे सम्झण जी कोशिशि करियूं। मोहनजोदड़ो सिर्फ़ु हिकु क़दीम शहर न आहे, पर इहो असांजी सुञाणप जो हिकु अहम हिसो बि आहे। मोहनजोदड़ो सिर्फ़ु सिरनि जो ढेर न आहे, इहा असांजी सुञाणप, असांजे विरसे ऐं असांजी तारीख़ जो अहम तरीन बाब बि आहे। सर जॉन मार्शल जी नज़र सां ॾिसण सां असांखे ख़बर पवे थी त हीअ तहज़ीब केतिरी मुनज़्ज़म, इल्मी ऐं हसास हुई। अचो त इनखे न सिर्फ़ु पढ़ूं, पर महसूस बि करियूं। जेकॾहिं तव्हांखे हीउ वीडियो मालूमाती लॻो त चैनल खे सब्सक्राइब कयो, वीडियो खे शेयर कयो ऐं कमेंटूं कयो। इंशाअल्लाह हाणे पंहिंजे हिसाब सां वीडियो बि अपलोड कंदा रहंदासीं। अॻिते कहिड़ो वीडियो अचे उन जे लाइ बि कमेंट कयो, त मिलंदासीं अहिड़े दिलचस्प हिस्ट्रिकल वीडियो में। तेसिताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।